कुरान करीम जी आयत करीमा बयान कई फ़कुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिल समा अलैकुम मिदरारा या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। इन आयत करीमा में अल्लाह आलिमुल गैब तौबा इस्तग़फ़ार के बारे में बयान करें। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम जॾहिं नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे न मञई, नूह अलैहिस्सलातु वस्सलाम कौम में तकरीर करें, कौम में घणो वाइज़ करें। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम कौम के घणो समझाएं। सदियूं सालें जा साल गुज़री विया कौम के समझाईंदे अल्लाह आलिमुल गैब अॻियां कौम के दरस ॾींदे सदियूं गुज़री वयूं, पीढ़ियूं ख़त्म थी वयूं। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम कौम के दरस ॾिने तौहीद जो। कौम नूह अलैहिस्सलातु वस्सलाम मथां मश्करी करें, ठठोली करें, कौम अल्लाह जी नाफ़रमानी करें। नूह पैगंबर के जॾहिं कौम न मञई, कौम जॾहिं हद खणा वधारे नाफ़रमानी करें। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम 950 वरे कौम के समझाएं, 950 वरे तबलीग करें, 950 वरे में पांचों पीढ़ियूं ख़त्म थी वञे। 950 वरे कौम के समझाइण उतरे, कौम न समझी। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम बेज़ार थी पियो, कक थी पियो कौम। ऐं उन कौम जो बच्चो पैदा थिए उहो पर नाफ़रमान थिए। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बेज़ार थी पियो तॾहिं दुआ घुरे, ऐं मुंहिंजा परवरदिगार आलम, मूंखे लॻे थो इन ज़मीन मथे हाणे अहिड़ो को आहे न जेको तुंहिंजे दीन के समझे। अल्लाह इन जो बच्चो थींदो उहे नाफ़रमान थींदो। परवरदिगार आलम रब्बे के फ़िरली वले वालिदैय वले मन दखल बैत। ऐं अल्लाह हिन कौम खे हाणे तबाह बर्बाद कर, हिन कौम खे तबाह बर्बाद कर। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरें, कुरैशी बर्बादीअ जी खुश नसीब आहियूं पां उम्मत मोहम्मदीअ वारा, जंहिं पैगंबर कौम लाइ बर्बादी जी दुआ न घुरें। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम चएं त ऐं मुंहिंजा परवरदिगार आलम, कौम समझे नथी इल्ला तबारा, यानी कि तबाह बर्बाद कर, निस्ल नाबूद कर। अल्लाह आलिमुल गैब उन कौम के तबाह बर्बाद कर सके। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम जेको नाफ़रमानी कंदी हुई, कौमे में नबी मिणी कौमे खे कहिड़ो ॾस ॾिनो ऐं कहिड़ो रस्तो ॾेखारियो। नबी मिणी कौमे खे अल्लाह आलिमुल गैब के साम्हूं झुकण जो रस्तो ॾेखारियो। कौम खे चओ फ़कुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। ऐं कौम जा माण्हूअ जा गुनाह घणा थी विया। ऐं दुनिया जे इंसानो जी निंद्र तवील थी वई। फ़कुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। हाणे अल्लाह अॻियां तौबा इस्तग़फ़ार कर। आजी निंद्र तवील थी वई, आजो सुम्हण घणो थी वियो। हाणे अल्लाह अॻियां तौबा इस्तग़फ़ार कयो गुनाह मथे। नबी मिणी कौम खे ई ॾस ॾिनो। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम न समझी लूत अलैहिस्सलातु वस्सलाम। अल्लाह मुंहिंजी कौम खे समझाए, अल्लाह इन खे हिदायत कर। पर कौम कहिड़ी हुई, पां जहिड़ी न समझी।
दर्स ॾींदे अल्लाह अॻियां दर्स ॾींदे ॾींदे क़ौम खे अल्लाह अॻियां झुकण जो सेखारींदे 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 पैगंबर लूत अलैहिस्सलातु वस्सलाम ॾींहुं ब ॾींहुं क़ौम खे दर्स ॾींदो अल्लाह अॻियां झुकण जो, तौहीद जो, हिकिड़ाई जो, पर क़ौम न सम्झई। अल्लाह जा मलाइका आया लूत अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह इंसानी शक्ल में मलाइके खे रवाना कयईं। मलाइका वञो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन जे पुत्र जी ख़ुशख़बरी ॾेई अचो ऐं लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम खे बर्बाद करियो। अल्लाह जा मलाइक हसीन ऐं ख़ूबसूरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया। बीबी सारा इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरे वारी बी इब्राहिम चए त सारा ही महिमान आया आहिनि। इब्राहिम खे ख़बर न हुई अल्लाह जा मलाइक महिमान लाइ खाधो तयारु कर, खाधो बणाए। बीवी सारा खाधो बणाए थी, तयारु करे थी, गोश्त भुॻे ऐं तयारु करे खणी अचे थी। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खाधो रखनि था मलाइक अॻियां, तॾहिं मलाइक खिलनि था। इब्राहिम चए थो खाधो कोला नथा खियो। ऐं इब्राहिम असीं खाधो खाधे वारा न आहियूं। तो इंसान सम्झे थो असीं इंसान न आहियूं, अल्लाह जा मलाइक आहियूं। ऐं इब्राहिम अल्लाह असांखे हलाए तोखे औलाद जी ख़ुशख़बरी ॾियणु, तोखे पुत्र जी ख़ुशख़बरी ॾियणु आयो। तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम चए त ऐं सारा सुणे थी मलाइक कुरो चवनि था अॼु इब्राहिम तोखे औलाद जी ख़ुशख़बरी ॾियणु आयो। तॾहिं बि सारा मथे के हथ आहिनि, चए वस चुकी आहे, हाणे औलाद कीअं थींदो। चए सारा अल्लाह जे कॾहिं औलाद ॾे त ॿोड़पण थो ञारे। इब्राहिम तोखे औलाद जी ख़ुशख़बरी ॾियणु आया आहियूं ऐं लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम खे तबाह बर्बाद करणु आहियूं। मलाइक विया लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे घरे। लूत खे ख़बर न हुई मलाइक कई। लूत जी घरवारी चई वई ॻोठ में लूती क़ौम जेको हुई से मर्दनि से ज़िना ऐं बुराई कंदी, एतिरे ताईं अल्लाह जी नाफ़रमानी कई। लूत जी घरे वारी चई वई त ॿ हसीन ख़ूबसूरत छोकिरा असांजे घरे आया, आख़िर ज़िना करणी वे। लूती क़ौम पुॼी वई लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे घरे। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम खे चई ई छोकिरा केरु आया आहिनि, इन खे ॿाहिरि कढ। अल्लाह जा मलाइक वेठा आहिनि। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम क़ौम खे साम्हूं बहस कई पिया, ॻाल्हि कई पिया, हथ जोड़ी पिया, भलाई कयो। तॾहिं अल्लाह आलिमुल ग़ैब वरी मलाइक खे रवानो कयो। जिब्रील वञ, हाणे लूत ॾुखी थी पियो आहे, क़ौम वधार थी वई आहे, लूत ते हमलो करे वारी। हाणे चओ तूं नाराज़ थी तो उहो असीं न आहियूं। हीउ जेको माण्हू सम्झे था उहो असीं न आहियूं। तुंहिंजा क़ौम जा माण्हू चवनि था असीं आसमान में जा हलायल अल्लाह जा मलाइक इंसान न आहियूं। लूत हथ जोड़े थो पंहिंजी क़ौम अॻियां, ही मुंहिंजा महिमान आहिनि। जॾहिं वधारे लूत ग़मगीन थिए थो तॾहिं अल्लाह जा मलाइक वेठा था। लूत तोखे ख़बर आहे असीं केरु आहियूं? चई मुंहिंजा महिमान आहियो। चए तुंहिंजा महिमान न आहियूं, असीं अल्लाह जा मलाइक आहियूं। तुंहिंजी क़ौम खे तबाह बर्बाद करणु आया आहियूं, तुंहिंजी क़ौम खे निस्त नाबूद करणु आया। हाणे लूत तूं रवानो थी वञ ऐं तुंहिंजी घरवारी खे पाण ते छॾे वञ। तुंहिंजी घरवारी तबाह बर्बाद कंदासीं असीं, तुंहिंजी क़ौम खे तबाह बर्बाद कयूं। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम खे चए त इब्राहिम अलैहिस्सलाम बि रवानो थी। अल्लाह जे मलाइक खे अल्लाह आलिमुल ग़ैब मलाइक ज़मीन खे मथे खणी ऊंधी आयो ऐं अल्लाह आसमान में जा पत्थर जो मींहुं वसाए, पाणे जो मींहुं वसाए। अल्लाह आलिमुल ग़ैब लूती क़ौम खे तबाह बर्बाद करे छॾियो। जॾहिं क़ौम
गुनाह में सरबोर थी वञे थी, जॾहिं क़ौम गुनाह में आमादा थी वञे थी, जॾहिं क़ौम गुनाह मथां गुनाह करे थी, अल्लाह आलिमुल गैब खे भुली वञे थी, तॾहिं अल्लाह आलिमुल गैब उन मथे को न को अज़ाब हलाए। अल्लाह जी ग़ैरियत जोश में अचे थी। आसमान जे रब खे जॾहिं आसमान ते ग़ैरियत अचे थी, अल्लाह उन क़ौम मथे रहमत जा दरवाज़ा बंदि करे छॾे। जॾहिं नाफ़रमानियूं ऐं गुनाह वधी वञे, क़ुरान करीम हिकिड़ो मिस्कीन थी करे घर में निकिरी वञे, जॾहिं दीन इस्लाम जी क़ौम खे परवाह न हुए, इस्लाम अल्लाह जो दीन निकिरी वञे, तॾहिं क़ौम मथे अल्लाह जा अज़ाब अचनि। पोइ केतिरियूं क़ौमूं जंहिंजो क़ुरान करीम शायदि गवाह, केतिरी क़ौम खे अल्लाह ईअं तबाह बर्बाद कयनि। आसमान में जा अची दनूं अल्लाह आलिमुल गैब उन मथे नेमतूं जेको उतारे में उहो बंदि करे, जॾहिं क़ौम अल्लाह जी नाफ़रमानी कयनि। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम, अल्लाह आलिमुल गैब चए मन सलवा उन खे मुंहुं ॾिना। कंहिं क़ौम खे अहिड़ो खाधो किन ॾिनो जेको मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम खे ॾिनो। खाधे जी रुगो ख़्वाहिश कंदा हुआ, इहा वस्तु खपे, आसमान में जा पेंडी बनी तयारु थी अची। पोइ उन जॾहिं नाफ़रमानी कयूं, पैगंबर जी ॾसियल वाट मथे न हलिया, अल्लाह जी नाफ़रमानी कयूं, पैगंबर मथां मश्किरियूं ऐं ठठोलियूं कयूं, तॾहिं अल्लाह आलिमुल गैब उन खे सिफ़ाए हस्ती मथां मटाए छॾियो। उन जी तारीख़ क़ुरान करीम में रुगो आहे, कुलाई तारीख़ उन जी बयानु कयईं। पुठियां दुनिया में अचण वारा इंसानो ऐं तारीख़ ॼाणे लाइ जंहिं इंसान तंहिंजे आहियूं दिली हलाए न झुके, जॾहिं आंजी दिली में गुनाह आहियूं दिली गुनाह जे बारे में सोचिए, तॾहिं तारीख़ पढ़ज क़ौमे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा जेको पंहिंजो पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ौम लाइ केतिरो महिरबान हो, जंहिंजा पांव मथियूं अल्लाह चए ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कॾहिं मिनी नबी में जा अफ़ज़ल आला आई त मूंखे तूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं आई। जेकॾहिं मुंहिंजो हुजाती ऐं चागलो आई मिनी नबी में जा ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं आई। जेकॾहिं को अफ़ज़ल आला क़ौम आहे, उम्मत आहे, त ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी उम्मत आहे। मूंखे मिनी उम्मत में जा अफ़ज़ल आला जेकॾहिं उम्मत आहे त उहा तुंहिंजी उम्मत आहे। पैगंबर दरस करो न क़ौम खे, साहबा खे तयारु कयईं, अल्लाह अॻियां झुकण वारा बणाए। साहबा केरु हुआ? 5 ॼणा न हुआ, साहबा इकराम हुआ। हिकिड़ी जंग में हिकिड़ी औरत खे पकड़िया विया, गैर मुस्लिम औरत। अदी बिन हातिम जी धीअ हुई, हातिम ताई जी धीअ हुई, अदी जी भेण हुई। साहबा इकराम खणी आया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी नबूत वारी चादर जेको कुले मथे हुई, जॾहिं जिब्रील अमीन क़ुरान खणी अचींदा हुआ, अल्लाह जा पैगंबर उहा चादर विछाईंदा हुआ, जिब्रील अमीन वेंदो उन चादर मथे। उहा चादर पैगंबर जे कुले मथे हुई। अदी बिन हातिम ताई जी धीअ हुई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि गिरफ़्तार थी, तॾहिं मथे उगाड़ी हुई। चए थो मथे उगाड़ी, हाँ अल्लाह जा रसूल कपिड़ो न आहे, मथे मथां विझां। अल्लाह जे रसूल उहा नबूत वारी चादर खणी हातिम ताई जी धीअ जे मथे मथां विझां। तॾहिं साहबा इकराम चयो, अल्लाह जा नबी गैर मसलक आहे इहा, अल्लाह जा नबी हीअ औरत काफ़िर आहे, ऐं हा चादर पण उहा मथे मथां विधायां जेको नबूत वारी चादर। अल्लाह जे नबी अहिड़ी चादर हिन जे मथे मथां विधां। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए, मुंहिंजा साहबा पुछो हुनखे, तोखे असीं छॾे अचूं वापसि किथे? तुंहिंजे भाउ जे घरे, चए अदी जे घरे, तुंहिंजे पीउ जे घरे, हातिम ताईअ जे, चओ त छॾे अचूं।
अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो भाउ अदी फलाणे हंध ते रहे थो, ऐं उते वञा थी मुंहिंजे भाउ वटि, मूंखे छॾे अचो। अल्लाह जो नबी साहबा इकराम खे हुकुम करे थो, साबियो वञो अदी जी भेण खे उते छॾे अचो उन वटि। साहबा इकराम रवाना थी विया। अदी बिन हातम ॾिसे थो लम्हे पंध तां, तॾहिं गहरियत जोश में अचे थी, ॿाहिरि निकिरे थो। ऐं मुंहिंजी भेण ॿियो वणे तोखे पोइ पुछंदुसि, पहली जवाब ॾे। साहबा इकराम जेको तोखे कोठे अचनि था, इन भला तुंहिंजी इज़त त न ई लुटियो? तॾहिं भेण जवाब ॾे थी, ऐं अदी बिन हातिम, अल्लाह जी कसम मां गैर मुस्लिम आहियां ज़रूर, पर मूं पंहिंजे घर जी चार दीवारीअ में उहा हया ऐं शर्म न आहे ॾिठी, मूं तो भाउ जे अखी में उहा हया ऐं शर्म न आहे ॾिठी जेको पैगंबर जे साहबा जे अखी में हया ऐं शर्म ॾिठी आहे। ऐं मुंहिंजा भाउ जॾहिं मूंखे कोठे अचनि पिया, तॾहिं साहबा इकराम चेहरे मथे ॾाढ़ियूं हसीन ख़ूबसूरत चेहरा, नज़र हेठि झुकाईंदा झुकाईंदा, लठ हथ में अलविदा अलविदा, आस्ते आस्ते ज़मीन मथे पग रखंदा अचनि पिया। ईअं थी थो जहिड़ो अल्लाह जा मलाइक पिया चइबो। इन जो आवाज़ मूं न ॾिठो, छो न कहिड़ो आहे? तूं त नज़र जी ॻाल्हि थो कई, मूं आवाज़ न सो निकिरी, मुंहं में जा ज़बान में जा, ई त तो इन खे ॾिठे आहे। जेकॾहिं मुंहिंजा भाउ अदी इन जे पीर खे ॾिसां, इन जे नबीअ खे ॾिसां त लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। पैगंबर में ई त साहबा आहिनि, जो पैगंबर त अञा ऊंचो आहे, उहो नबी हो ऐं उहो साबी हुआ। मणे हुन पैगंबर जा उम्मती आहियूं। पैगंबर क़ौम खे ॾस ॾिने, फ़कुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ार। ऐं मुंहिंजी क़ौम जा माण्हू अलाह अॻियां तौबा इस्तगफार कयो, गुनाह जे मथे आमादा थियो। अॼु बरसाति जो टाइम हली रहियो आहे, पर बरसाति थिए नथी। मींहुं छिक करे वियो, कुला छिक कयईं, जॾहिं पां छिक करे वियासीं इस्लाम साम्हूं। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे टाइम में बरसाति न थी। क़ौम खे चयो अलाह वटां मींहुं घुरो, मींहुं घुरण रवाना थिया अलाह वटां मैदान में। अलाह असीं बरसाति घुरे लाइ करे आया आहियूं, बरसाति ॾे। चए मूसा जेको तोबरो माण्हू वेठल आहे इन में मैदान में, माण्हू गुनहगार, ॿाहिरि निकिरंदो माण्हू मींहुं तर वसंदो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चए, ऐं मुंहिंजे क़ौम जा माण्हू, अहिड़ो हिकिड़ो गुनहगार पाण में वेठल आहे, जॾहिं ॿाहिरि निकिरंदो तॾहिं अलाह मींहुं वसाईंदो, तेसि मींहुं कीअं थींदो? उनखे ख़बर पई हुई दिलि अंदरि, गुनहगार त आऊं आहियां, मूं घणे नाफ़रमानी कई आहे, मूं घणे ज़ुल्म कया आहिनि। हाणे जे निकिरियुसि ॿाहिरि त क़ौम जा माण्हू मड़े चवंदा, बड़ाई नाफ़रमान केतिरो, कहिड़ो ज़ालिम इंसानु आहे जेको मिणी जो मींहुं बंदि करे छॾे। हाणे करो कयां, अलाह अॻियां दुआ घुरां, मूंखे माफ़ु करे छॾे। हथ खणेसि त बि ॾिस लाहींदा, जे हथ खणे थो अलाह खे साम्हूं, गुनहगार ई जंहिं दुआ घुरे थो। मौत आहे कपिड़ो विझी रूहां अलाह अॻियां, मूंखे माफ़ु कर, त पाण माण्हू ॾिसंदा जे रूए थो ई गुनहगार ई। तॾहिं दिलि अंदरि सोचे, कंध खे हेठि झुकाए, चए परवरदिगार आलम, हेतिरो आख़िर मूं ज़ुल्म कयो, गुनाह कया, मूंखे ज़ाहिर न कयो त माण्हू। अॼु ज़ाहिर थियण जो टाइम अची वियो, आसमान जा रब मूंखे माण्हू ताना ऐं मीहण ॾींदा, तोजे करे मींहुं बंदि थी वियो। मुंहिंजे औलाद खे निकिरणु कीन ॾींदा, तोजे पेज करे मींहुं बंदि थियो। अलाह हेतिरो टाइम कॾहिं तो न चए, आसमान जा रब अॼु आऊं दिलि अंदरि सची तौबा कयां थो, ऐं परवरदिगार आलम जेकॾहिं मुंहिंजे करे बरसाति रोके आहे, ऐं अलाह मूंखे माफ़ु कर, मींहुं चालू करे। अखी में जा लुणक किरिया, आसमान जे रब उन जी धां फरियाद क़बूल कर। दिलि अंदरि अलाह अॻियां रुनूं, ऐं परवरदिगार आलम ख़ताऊं कयूं, गुनाह मूं कया, मिणी जो पाणी मूं बंदि कयो, आसमान जा रब अॼु माफ़ु कर। माण्हू अञा मणे उते वेठा आहिनि, मींहुं चालू थी। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चए, मुंहिंजा परवरदिगार आलम,
तो चे माड़ू निकिरंदो तेरो मींहुं वसंदो तेसि मींहुं किन वसंदो। अल्लाह माड़ू कोई न निकिरियो मींहुं चालू थी। चे मूसा उन दिल अंदर तौबा करे लाथई मूं न कॾहिं माफ़ कर। अल्लाह माड़ू तॾहिं केर आहे ऐं मूसा 40 वरे उन मुंहिंजी नाफ़रमानी कई मूं क़ौम में ज़लील न कयो। अॼु त मुंहिंजो दोस्त बनी वियो नालो कीअं रखंदो। अल्लाह चओ त करो केरु माण्हू आहे ख़बर पए न मूसा उहो मुंहिंजो दोस्त बनी वियो मुंहिंजो यार बनी वियो। हज़रत उमर जे टाइम में मींहुं न थियो बरसाति न थी मैदान में रवाना थिया। मैदान में वञी चयो ऐं उमर इब्न ख़त्ताब भई दुआ करो ख़लीफ़ा आहे क़ौम मथे आगेवान आहियो दुआ करो अल्लाह मींहुं नाज़िल करे। तॾहिं हज़रत उमर चवनि था अल्लाह जे नबीअ जो काको अब्बास आहे मौजूद चवनि था हा मौजूद आहे। तॾहिं अब्बास खे उथियारे आड़ ते विहारे लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी दुआ में याद रखिएगा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बंद थी वियो जानवर मरे था ऐं अराम राइमीन अल्लाह क़ौम जी हालत कुरो थींदी। मुंहिंजा अल्लाह हिन अब्बास जे ज़रिए असांखे मींहुं ॾे। अल्लाह ई अब्बास अल्लाह जे रसूल जो काको आहे परवरदिगार आलम हिन जी हया शर्म कर अल्लाह अछे वारो ॿुढड़ो आहे अल्लाह हिन जे करे मींहुं ॾे। असीं अब्बास जे करे मींहुं घुरूं था तो वठा आसमान मुंहिंजा वरसा चालू थी जॾहिं क़ौम नाफ़रमानी कयो तॾहिं अल्लाह आलिमुल ग़ैब उन मथे मींहुं बंदि करे पाप जी दिलि मथे हथ रखो जे भला मींहुं कंहिंजे ज़रिए बंदि थियो आहे बरसाति कंहिंजे ज़रिए बंदि थी। गुनाह यार पाण कहिड़ा कया नमाज़ नथा पढ़ो ॿियो कहिड़ो गुनाह कयो आहे गुनाह पंहिंजा घणा जेकॾहिं नाण वेंदासीं त मींहं जा लाइक़ु न आहियूं त आसमान जो रब जेकॾहिं राज़ी थींदो त अल्लाह जानवर मथे मींहुं वसाए ॾींदो। पंहिंजे गुनाह मथे आमादा थियो वक़्तु निकिरे पियो टाइम वञे पियो अञा तव्हां गुनाह जी माफ़ी न घुरे रुगो दिलि अंदरि अल्लाह अॻियां रुओ रुगो दिलि में पंहिंजे गुनाह क़बूल ॾियो हा असां गुनाह कया आहियूं हीअ असां गुनाह कयो हीअ असां गुनाह कयो असीं माफ़ी मंगूं था सची तौबा कयूं था। आसमान जो रब चवंदो की न जे फलाणे माण्हू गुनाह कयो अॼु आयो कंहिं में ज़ाहिर की न कंदो तुंहिंजो नालो आसमान जो रब तुंहिंजे गुनाह मथां कलम फेरे छॾींदो। रुगो हुन अॻियां रुओ आजी कयो सची तौबा कयो। अॼु जा पंहिंजा हालात अहिड़ा थी विया आहिनि अॼु जा जेको हालात थी विया आहिनि से मींहुं वसण जा लाइक़ु न आहिनि। को माण्हू पंहिंजे गुनाह मथे आमाद नथो थिए। फवैलुल लिल मुसल्लीन अल्लाह आलिमुल ग़ैब चए बेनमाज़ी त बेनमाज़ी पण जेको नमाज़ी ऐं क़ुरान करीम चए फवैलुल लिल मुसल्लीन कई अक्सर अहिड़ा नमाज़ी हूंदा जंहिंजे ज़रिए असां वेल जन्नम खे बणायो वेल दोज़ख खे बणायो जंहिंमें जो उहे वेंदा उहे केरु हूंदा नमाज़ूं त पढ़ंदा पर तौबा कीन कंदा गुनाह मथे आमादा कीन थींदा ॿिए जा गुनाह ॾारींदा पिया फलाणो अहिड़ो आहे फलाणो अहिड़ो आहे हू ईअं करे थो हू ईअं करे थो ॿियनि जूं गिलाए में लॻा पिया हूंदा चापुरुसी में लॻा पिया हूंदा पंहिंजी दिलि में कॾहिं कीन ॼाणींदा जे आऊं भला केतिरो ईअं अमल आऊं भला अमल में केतिरो पूरो उतरियो ईअं जीअं वीचारे शाइर चए वञे वांडोड़िया से त वांडियूं वारे वियार थर बर मथे थी वञे थधिकार मौला मींहुं वसाए। अल्लाह जॾहिं मींहुं छिक करे वेंदो मींहुं न वसंदो तॾहिं मालदारी वीचारा वांडी काए ॿिए मुल्क में रवाना थींदा पंहिंजा घर छॾे ॿार छॾे कुटुंब छॾे आल औलाद छॾे ॿई पिंड जा ॿई माल खाए ऐं औलाद कोठे ॿई रवाना थी वेंदा रुलेला करे यार हिते बरसाति न थी वञो जे वञे वांडोड़िया से त वांडियूं वारे वियार थी वञे थर बर मथे थधिकार मौला मींहुं वसाए ऐं अराम राइमीन अल्लाह जे वांडोड़िया वञे उन वांडियारे खे पाछो वार ऐं मुल्क उन जे ते मींहुं वसाए थर बर मथे थधिकार थी वञे अयूं नेका या नेकारा से पसारे वञी तो संदे
लाए बुलियल मथा बुला बुलकार मौला मी वसाए असांजे नंजार जे केर माण्हू अमल माण्हूअ जा गुनाह अल्लाह नेकियूं ऐं नेकियूं खणी तोखे साम्हूं रखे ही नेकियूं इन जे ज़रिए असांखे वरसात ॾे असां वटि गुनाह ई परवरदिगार आलम खणी चऊं था ही गुनाह ई अल्लाह माफ़ करे गठड़ियूं तो अॻियां गुनाहनि जूं फिगायूं था परवरदिगार आलम असांखे वरसात ॾे अयूं नेक या नेकारा से पसारे वञी तो संदे असांजा अमल नंजार जा जहिड़ा तहिड़ा आहिनि असीं कहिड़ा नेक कयूं तोखे ख़बर आहे असांजे कल्ब ऐं असांजे दिलि में कोरे आसमान जा रब तूं ॼाणे थो ऐं परवरदिगार आलम अयूं नेक या नेकारा से पसारे वञी तो संदे तूं हथ न खण जे हथ खणनि त हे कहीला सभु विया तूं हथ न खण जे हथ खणनि त हे कहीला सभु विया ऐं अल्लाह तूं हथ न खणिजा तूं हथ खणनि त असांजा हीला वसीला मड़ वेंदा ऐं परवरदिगार आलम तूं हथ न खणिजा आराम रायमीन अल्लाह काठियूं कुरटियूं कीन जहिड़ियूं कख सुकुल कोको किते काठियूं कुरटियूं कीन जहिड़ियूं कख सुकुल कोको किते ऐं आराम रायमीन अल्लाह असांजी ज़मीन उगाड़ी थी पई आहे वरसात वसाए साए घास हिन खे लिबास पहिराए ऐं परवरदिगार आलम काठियूं कुर्तियूं को कख सुकल को किते ऐं परवरदिगार आलम हिन खे साए घास ऐं असांजी ज़मीन खे आबाद कर ऐं परवरदिगार आलम ख़ताकारियूं गुनहगारियूं आराम रायमीन अल्लाह असांखे माफ़ कर ऐं परवरदिगार आलम असां में अहिड़ो कोन आई जेको तो अॻियां सची तौबा इस्तग़फ़ार करे पिण जी निमाज़ पिण जी नेकी सची ॾेखारे जे हीअ मुंहिंजी सची आहे हिन जे ज़रिए असांखे वरसात ॾे अहिड़ियूं असां वटि नेकियूं न आहिनि ऐं परवरदिगार आलम तूं रहम फरमाए ऐं अल्लाह करीम तूं करम फरमाए परवरदिगार आलम आसमान में जा रहमत जा दरवाज़ा खोल ऐं अल्लाह करीम रहम ऐं करम जी वरसात नाज़िल फरमा अराम रायमीन अल्लाह जेकी मरी विया आहिनि पंहिंजे क़बरनि खे बेश्त जो बाग़ बनाए अल्लाह करीम उन क़बरनि खे जन्नत जो बगीचो बनाए परवरदिगार आलम जेकी बीमार आहिनि अल्लाह करीम उन खे जल्द शिफ़ा था फरमाए आमीन समामीन वाफ़िर दवाना अलम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना वमन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शरल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअ व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।